हिन ॾींहंनि में असां फिलिपियो जो चोथों अध्याय ॾिसी रहिया आहियूं। हाणे अॻिते वधंदे असां फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 15 वचन हे पढ़ंदासीं। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 15 वचन। हे फिलिपियो, तव्हां पाण बि ॼाणंदा आहियो त सुसमाचार जे प्रचार जे शुरूआति में जॾहिं मां मकदूनिया खां विदा थियुसि तॾहिं तव्हांखे छॾे ऐं कंहिं बि मंडलीअ ॾियण वठण जे बारे में मुंहिंजे मदद ऐं सहायता कोन कई। इहा कलीसिया हिकु रत्न जहिड़ी हुई। हिन देश में बि अॼु अहिड़ी कलीसियाऊं आहिनि। हुननि जी सहभागिता ॾाढी अद्भुत हूंदी आहे ऐं परमेश्वर जे ॻाल्हियुनि में ऐं वचन में बि हुननि जो ॾाढो दिलि आहे। परमेश्वर हुननि खे अद्भुत ऐं ख़ूबसूरत नमूने आसीसित करे रहियो हुयो। फिलिपियो जी कलीसिया पौलुस जे ॾाढो क़रीब हुई। पौलुस हुननि जो धर्म प्रचारक हुयो ऐं उहे ही हुया जिन्हनि हुननि खे मदद मोकिली। छा तव्हां हे कोन था चाहियो त पौलुस तव्हांजो धर्म प्रचारक हुजे हा ऐं हुन खे मदद में तव्हांजो बि भाग हुजे हा? हाणे असां पढ़ंदासीं ॿियो वचन जेको 16 वचन आहे। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 16 वचन। इन ई तरीक़े सां जॾहिं मां थिस्सलुनीका में हुयुमि तॾहिं बि तव्हां मुंहिंजी घटी पूरी करण जे लाइ हिकु दफ़े ही न पर 2 दफ़ा कुझु मोकिलियो हुयो। प्रेरितनि जे किताब जे 16 ऐं 17 अध्याय जे हिसाब सां असां हे ॼाणूं था त पौलुस खे अधिकारनि जे आग्रह जे करे फिलिपाई छॾिणो पियो। उहो हुतो थिस्सलुनीका वियो जिते ख़ुशख़बरीअ जे प्रचारक जे विरोधियुनि ग़ौर कयो हुयो। केर बि पौलुस खे मदद कोन पियो करे, छो फिलिपियो जा विश्वासी ई हुन जी मदद लाइ अॻिते हुया। जॾहिं मां थिस्सलुनीका में हुयुमि तॾहिं बि तव्हां मुंहिंजी घटी पूरी करण लाइ हिकु दफ़े ई न पर 2 दफ़ा कुझु मोकिलियो हुयो। हाणे असां 17 वचन खे ॾिसंदासीं। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 17 वचन। हे न कि मां दान चाहींदो आहियां, पर मां अहिड़ो फल चाहियां थो जेको तव्हांजे फ़ाइदे जे लाइ वधंदो वञे। फिलिपियो जी हुन कलीसिया खे अॼु ताईं हुननि जे योगदान जे करे ब्याज मिली रहियो आहे। पौलुस हे ख़त हुननि जो शुक्र अदा करण लाइ लिखियो हुयो। अॼु असां हे ख़त पढ़ी रहिया आहियूं ऐं हिन अभ्यास मां फ़ाइदो वठी रहिया आहियूं। हे हुननि जे योगदान जे ब्याज जा भागीदारी आहे। हुननि खे प्रेरित पौलुस में भंडारो आहे। अन्य ताईं परमेश्वर जो वचन ॿाहिरि पहुचाइण में उहे भागी आहिनि। अचो त 18 वचन पढ़ूं। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 18 वचन ॿुधाए थो, मुंहिंजे वटि सभु कुझु आहे ऐं भरपूरता सां बि आहे। जेकियूं शयूं तव्हां इपफ्रोदितुस जे हथ सां मोकिलियूं हुयूं हुननि खे पाए करे मां तृप्त थी वियो आहियां। उहा त सुखदायक खुशबू ग्रहण करण योग्य बलिदान आहे जेको परमेश्वर खे भाईंदो आहे। शास्त्र जे झूने नियम में याजक पवित्र स्थान में वञी चबूतरे या वेदीअ ते खुशबूदार धूप रखंदो हुयो ऐं हुन मां मिठी खुशबू हर तरफ़ फैलंदी हुई। हिकिड़ो मसीही विश्वासी ॾियण वक़्तु हिकिड़े याजक वांगुरु आहे जेको परमेश्वर खे अर्पण थो करे, अगरि उहो सही आत्मा सां अर्पित कयो वियो आहे। इहा ई ॻाल्हि पौलुस फिलिपियो जे विश्वासियों खे चई रहियो आहे। असांखे नाले लाइ दान कोन इकठो करणो आहे। उहो परमेश्वर खे हिकु खुशबूदार अर्पण हुजणु घुरिजे। अगरि तव्हां बि सही आत्मा में सही तरीक़े सां ॾियो त तव्हांजो तोहफ़ो बि परमेश्वर खे खुशबूदार अर्पण थींदो।
हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 19 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 19 वचन ॿुधाए थो, मुंहिंजो परमेश्वर बि पंहिंजे हुन धन जे अनुसार जेको महिमा सहित मसीह यीशु में आहे तव्हांजी हर हिकु घटी खे पूरो कंदो। फिलिपियो जी कलीसिया वारनि पाण त्याग करे पौलुस जी ज़रूरत पूरी कई। इन करे पौलुस हुननि खे हे आश्वासन थो ॾे त परमेश्वर हुननि जी बि हर वक़्तु घुर्ज पूरी कंदो। पौलुस हुननि जी मांगनि जे बारे में नथो चवे, विलासत जी शयूं कोन थो चवे, पर घुर्ज या ज़रूरतनि जी ॻाल्हि थो करे। हूअं त परमेश्वर विलासत जूं शयूं बि ॾींदो आहे। जॾहिं उहो ॾींदो आहे उहो ज़रूरत खां वधीक हूंदो आहे। हे उहो पंहिंजे प्रेम ऐं दया जे वजह सां कंदो आहे। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 20 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 20 वचन ॿुधाए थो, असांजे परमेश्वर ऐं पिता जी महिमा युगायुग थींदी रहे, आमीन। सॼी महिमा परमेश्वर खे थी मिले। उहो पंहिंजी महिमा या गौरव ॿिए सां न बांटींदो आहे। हलो त अॻिते वधी असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय 21 ऐं 22 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय 21 ऐं 22 वचन। हर हिकु पाक ॼणे खे जेको यीशु मसीह में आहे नमस्कार चयो। जेका भाउर मूंसां गॾु आहिनि तव्हांखे नमस्कार चवनि था। सभु पाक माण्हू विशेष करे जेका कैसर जे घराने जा आहिनि तव्हांखे नमस्कार चवनि था। उहो हर विश्वासीअ खे व्यक्तिगत रूप सां अभिवादन थो करे। पौलुस सां गॾु जेके विश्वासी आहिनि उहे बि पंहिंजो अभिवादन मोकिलनि था। हिते असांखे वरी ॿुधायो वियो आहे त हुननि मां कोई मुखिया, श्रेठ ऐं कैसर जे घराने जा सदस्य हुया। उहे हाणे मसीह जा संतान आहिनि ऐं उहे चाहिनि था त फिलिपिया जा मसीही हुननि खे यादि रखनि। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 23 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 23 वचन ॿुधाए थो, असांजे प्रभु यीशु मसीह जो अनुग्रह तव्हांजे आत्मा सां गॾु रहे, आमीन। पौलुस आसीस ऐं शुभकामना सां पंहिंजो ख़त ख़तम थो करे। असांजे प्रभु यीशु मसीह जो अनुग्रह तव्हांजे आत्मा सां गॾु रहे, आमीन। हिते असां फिलिपियो जे आख़िरी वचन ते अची पहुता आहियूं, पर असां थोरो पुठियों थी फिलिपियो जे हुन किताब ते हिकु नज़र विझंदासीं। असां पिछले ॾींहंनि में ॾिठो आहे त फिलिपियो जो ख़त पौलुस फिलिपियो खे लिखियो आहे, जेकी हुन जी हिकु प्यारी कलीसिया हुई। हुन कलीसिया ऐं पौलुस जो हिकु अनमोल रिश्तो हुयो। असां फिलिपियो जे पहिरें अध्याय ते नज़र विधी हुई ऐं अगरि तव्हांखे यादि अचे त असां ॾिठो हुयो पहिरें अध्याय में मसीही ज़िंदगीअ जो तत्व। जीअं त फिलिपियो जे पहिरें अध्याय जे 21 वचन में लिखियलु हुयो, छो त मुंहिंजे लाइ त जीअण इहो मसीह आहे ऐं मरण इहो लाभ आहे। पौलुस लाइ जीअण इहो हिकु फ़ाइदे जी ॻाल्हि हुई। हुन लाइ जीअण मसीह आहे ऐं मरण हिकु फ़ाइदो आहे। हुन लाइ मरण दुख जी ॻाल्हि कोन हुई। जीअण में उहो आनंदित हुयो छोकी उहो मसीह में हुयो, मसीह हुन सां गॾु हुयो। हर परिस्थितीअ जो, हर समस्या जो उहो मसीह सूदो सामनो करे पियो सघे। गलतियों जे 2 अध्याय जे 20 वचन में हो चए थो, हाणे मां जीअरो न आहियां पर मसीह मां में जीअरो आहे। उन हीअं चयो छो त हुन चयईं त हो मसीह सूदो हुन क्रूस ते लटकायो वियो आहे ऐं हाणे मसीह हुन में जी रहे थो। इहा पौलुस जी ज़िंदगी हुई ऐं हो चए थो कि मरण खां पोइ हो लाभ में आहे, फ़ाइदे में आहे, छो त
उहो मसीह सां गॾु हमेशह लाइ रहंदो। मसीह जे हुज़ूरीअ में, हुन जे हाज़िरीअ में हमेशह लाइ रहंदो। छा मरण खां पोइ छा थींदो हिन जो डपु तव्हांजे मन में आहे? या तव्हां ॼाणियो नथा कि मरण खां पोइ मुंहिंजो छा थियण वारो आहे? या तव्हां हिन जे बारे में सोचो ई न आहे, छोकी हे हिकु भयानक ॻाल्हि आहे। पर मुंहिंजा दोस्त, पौलुस हिकु असुल में आसीसित माण्हू हुयो ऐं हुन चई मरण हुन लाइ फ़ाइदो आहे। ज़िंदगीअ में हो मसीह जी हुज़ूरी जो त फ़ाइदो वठी पियो सघे, पर मरण खां पोइ हो मसीह जे साम्हूं हुन जो मुंहुं निहारे हुन जी आराधना करण वारो आहे। छा तव्हां पौलुस जी आशा पाइणु चाहींदो? अगरि हां, त मसीह तव्हांजे ज़िंदगीअ जो मालिक ऐं उद्धारकर्ता थिए हीअं हुजणु खपे। पोइ ई तव्हां पौलुस सां गॾु चई सघंदो त मरण मुंहिंजे लाइ फ़ाइदो आहे, छोकी मां नाश में न, नरक में न, पर स्वर्ग में प्रभु यीशु सां रहंदुसि। असां अॻिते हली ॿिए अध्याय में इहो ॾिठो त मसीही ज़िंदगी जो तरीक़ो छा आहे। फिलिपियो जो 2 अध्याय ऐं 5 वचन चए थो, पंहिंजो स्वभाव या मन या चिंतन ठीकु हूअं ई रखो जीअं मसीह यीशु जो हुयो। असांखे पौलुस चए थो कि असांजो स्वभाव ऐं मन हुन प्रभु यीशु वांगुरु हुजणु खपे, जंहिं स्वर्ग छॾे हिन पृथ्वीअ ते आयो, हिकु नौकर जो अस्त्र धारण कयईं ऐं असांजी सेवा करणु लॻो ऐं मरण ताईं पिता जी इच्छा पूरी कयईं। असांखे बि यीशु जहिड़ो मन हुजणु खपे, पोइ असां ॿियनि सां हली सघंदासीं। अॻिते हली असां ॾिठो फिलिपियो जे 3 अध्याय में मसीही ज़िंदगी जी बख़्शीस, जीअं त फिलिपियो जे 3 अध्याय ऐं 14 वचन में पौलुस चई रहियो आहे, मां हुन लक्ष्य जे लाइ निरंतर यातनाऊं कंदो रहंदो आहियां त मां पंहिंजे हुन परितोषक खे खटी वञा जंहिंखे मसीह यीशु में पाइण जे लाइ परमेश्वर असांखे मथे छॾियो आहे। इहा पौलुस जी बख़्शीस हुई। हुन ई अध्याय में असां ॾिठो त जॾहिं पौलुस जो परिवर्तन थी वियो, हिकु वॾी क्रांति थी वियसि। हुन जे ज़िंदगी जो हिसाब किताब मानो उल्टो थी वियो। जेको ओसि ताईं हुन लाइ फ़ाइदेमंद हुयो उहो घाटो थी वियुसि। जेकी जमा रक़म हुयसि उहो ख़र्च थी वियुसि। असां ॾिठो त पौलुस मसीह में अचण खां पहिरियों हिकु ॾाढो धार्मिक माण्हू हुयो। पंहिंजी धार्मिकता ते हुन माण्हूअ खे गर्व हुयो ऐं हुन सोचई कि हिननि सभिनीनि शयुनि सां उहो स्वर्ग में प्रवेश करे सघंदो। पर पोइ हिकु ॾींहुं हुन खे ख़बर पियुसि त हो सभु कुझु बि कान्हे। कलीसिया खे सताइण उहो हुन जो कमु हुयो। उहो इहो करे रहियो हुयो छोकी हो सम्झी रहियो हुयो कि उहो परमेश्वर जी सेवा करे रहियो आहे। पर हिकु ॾींहुं जॾहिं प्रभु यीशु हुन सां मिलियुसि, तॾहिं हुन जो परिवर्तन थी वियो ऐं हिकु महान क्रांति हुन जे ज़िंदगी में चालू थी वई। ऐं उहो ई पौलुस जेको मसीह जे कलीसिया खे सताए रहियो हुयो, हाणे धरतीअ जे कुंड कुंड ताईं पहुची करे मसीह जी घोषणा ऐं गवाही करे रहियो हुयो ऐं मसीह जा चेला ठाहे रहियो हुयो। इहो ई पौलुस आहे जंहिंजे ज़िंदगी में क्रांति थी वई। हुन जे जीवन जो हिसाब किताब बदिलजी वियो। छा तव्हांजे जीवन जो हिसाब किताब बदिलजी वियो आहे? पहिरियों जंहिं शयुनि में उहो गर्व कंदो हुयो, हुन चई मां हाणे उहे कचिरे जे पेटीअ में फिटी थो कयां। ऐं मसीह जंहिंजी उहो नफ़रत कंदो हुयो, हाणे उहो हुन लाइ ज़िंदगी ऐं जीवन थी वियो आहे। हुन खे ॼाणणु इहो ई हुन जो उद्देश्य आहे। हुन जी सेवा करणु, उहो मुगट, उहो पारितोषिक हासिलु करणु, उहो बख़्शीस हासिलु करणु, उहो ई हुन जो उद्देश्य आहे। छा तव्हांजो उहो उद्देश्य आहे? अगरि तव्हांखे जीवन में आनंद खपे त तव्हांजो बि उहो ई उद्देश्य हुजणु घुरिजे। अॻिते हली 4 वचन में
असां ॾिठो त मसीही ज़िंदगी जी शक्ति छा आहे। फिलिपियो जे 4 अध्याय जे 4 वचन में असां ॾिठो त प्रभु में सदाई आनंदित रहो। हीअं पौलुस असांखे चयो आहे। इहो परमेश्वर जो मसीही लाइ हुकुम आहे। दुनिया में माण्हू ख़ुशीअ लाइ घणो ई ख़र्च कंदा आहिनि, पर असां जॾहिं प्रभुअ में आनंद कयूं था त उहो असांखे ताक़त थो ॾिए। बाइबल में लिखियलु आहे त प्रभु जो आनंद इहा मुंहिंजी कुवत, ताक़त ऐं शक्ति आहे। अगरि मां प्रभु में आनंद कंदुमि त मूंखे ताक़त मिलंदी अॻिते हलण लाइ ऐं उहो सभु कुझु करण लाइ जेको प्रभु मूंखे करण लाइ चए थो। असां 5 वचन में ॾिठो त कंहिं बि शइ जे बारे में असांखे चिंतित न हुजणु घुरिजे, पर हर शइ में निवेदन करे, प्रार्थना ऐं विनती द्वारा धन्यवाद करे असांजो सभु विनतियूं परमेश्वर वटि असांखे वठी अचणियूं आहिनि। छा असां हे करे सघिया आहियूं? छा असांजे ज़िंदगीअ में हीअं थींदो आहे, या हर शइ लाइ असां चिंतित रहंदा आहियूं, या कुझु शयूं आहिनि जेकियूं असांखे चिंतित कंदियूं आहिनि? प्रभु जो वचन चए थो कंहिं बि शइ जे बारे में चिंतित न हुजो, पर चिंतित हुजण जे बजाए प्रार्थना सां प्रभु जे साम्हूं तव्हांजी विनती खणी अचो ऐं पोइ प्रभु जे हथ में उहा ॻाल्हि ॾेई छॾियो। प्रभु प्रार्थना जो जवाबु ॾियण वारो प्रभु आहे। शायदि कॾहिं कॾहिं हुन जे प्रार्थना जो जवाबु न बि थी थो सघे, पर उहो प्रभु आहे जेको असांजी प्रार्थना जो जवाबु ॾींदो। परमेश्वर हिकु प्रार्थना ॿुधण वारो परमेश्वर आहे, हिकु प्रार्थना जो जवाबु ॾियण वारो परमेश्वर आहे। हिन लाइ हुन असांखे हुकुम ॾिनो आहे त हर परिस्थिति में चिंतित न थियूं, छोकी उहो असांजो हिकु प्रार्थना ॿुधण वारो परमेश्वर आहे। ऐं हुन शइ खे प्रभु जे साम्हूं प्रार्थना जे द्वारा पेश करण खां पोइ असांखे ओॾी महिल ई हुन खे शुक्र ॾियणो आहे, छो त उहो असांखे उत्तर ॾींदो आहे। ऐं असां ॾिठो त प्रार्थना असांजी परिस्थिति खे त बदिलंदी आहे, पर हुन खां वधीक प्रार्थना मूंखे बि बदिले सघंदी आहे। ऐं पोइ बाइबल में लिखियलु आहे जॾहिं असां हीअं कंदासीं, असांजी परिस्थिति कीअं बि हुजे, तूफ़ान जे विच में असां हुजूं या न, या कुझु बि हलंदो हुजे, त बि परमेश्वर जी शांती जेकी असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे, असांजे दिलनि ऐं मननि खे मसीह यीशू में रखंदी। परमेश्वर जी शांती असां वटि ईंदी जॾहिं असां हुन में आनंदित था कयूं ऐं प्रार्थना था कयूं, ऐं हुन जी शांती असांजे दिलनि ऐं मननि मथां राज कंदी। इहा शांती छा तव्हां अनुभव कई आहे? इहा असांखे प्रभु में विश्वास करण खां पोइ, प्रार्थना करण खां पोइ हासिल थी सघे। अगरि तव्हां हीअं कयो न आहे त तव्हां करे सघो था। अगरि तव्हां प्रभु खे ॼाणियो न आहे त तव्हां ॼाणे सघो था। अगरि तव्हां मसीह में विश्वास कयो था त अहिड़े तरह सां अगरि तव्हां प्रार्थना कयो था त उहो तव्हांखे पंहिंजी शांती ॾिए थो। असां 4 अध्याय में अॻिते हली 13 वचन में ॾिठो त मां मसीह द्वारा सभु कुझु करे सघंदो आहियां। अगरि तव्हां परमेश्वर जी इच्छा में आहियो त मसीह तव्हांखे कुवत ॾींदो उहो सभु पूरो करण लाइ। हू असांखे इहो सामान नथो ॾिए त असां कुझु बि करे वठूं, न, पर हुन जी इच्छा पूरी कयूं। छा तव्हां हुन जी इच्छा ॼाणियो था? हुन जी इच्छा त हुन जो उहो वचन आहे, उहो वचन जंहिंखे असां बाइबल चवंदा आहियूं। उहो बाइबल परमेश्वर जी इच्छा आहे। जॾहिं असां बाइबल खे ॼाणींदासीं, हुन जे वचन में असां समय वाहींदासीं, त असां हुन जी इच्छा ॼाणे सघंदासीं। ऐं पोइ प्रभु चए थो कि असांखे उहो शक्ति ॾींदो हुन जो वचन या हुन जी इच्छा पूरी करण लाइ। हिन लाइ पौलुस चई रहियो आहे त मां उहो सभु कुझु करे सघंदो आहियां मसीह जे द्वारा जेको मूंखे शक्ति ॾिए थो। हिते असांजो फिलिपियो जो अभ्यास पूरो थी रहियो आहे। ॿिए प्रोग्राम में
असां शास्त्र जे ॿिए किताब खे ॾिसंदासीं। मुंहिंजी आशा आहे त हिन फिलिपियो जे ख़त जे द्वारा प्रभु तव्हां सां ॻाल्हायो हूंदो ऐं तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ में कुझु अनुभव कयो हूंदो। हिते असां हाणे बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलविदा।